नाज़रीन, मीरपुर ख़ास म्यूनिसिपल इंतज़ामिया की लापरवाही सबब शहर गंदगी के ढेर में तब्दील थी वियो। केतरनि इलाक़नि में गटरनि जो गंदो पानी घिटियुनि ऐं घरनि में काई पियो, जंहिं करे शहरी परेशानियुनि खे मोड़ण ते मजबूर आहिनि। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है उमर दाऊद पोटो। मीरपुर ख़ास में म्यूनिसिपल कमेटी की मुजरमाना गफलत सबब शहर गंदगी के ढेर में तब्दील। केतरनि इलाइक़नि में तोड़े कारोबारी इलाइक़नि में गंदनि गटरनि में पानी गलन ऐं घरनि में काए पियो। शहरी शदीद तकलीफ़ के मोड़ ॾियण लॻा आहिनि। इन सिलसिले में शहरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 2.5 करोड़ का मथे जी जेका आहे OZT हर महीने जी अचे थी, लेकिन उहे पैसा केॾां था वञनि, किथे ख़र्च था थियनि, कूड़नि बिलनि में एक्सपेंस एतिरा ॼाण आहे ऐं इन करे जेको आहे सो उन ते शहर ते पैसो को बि ख़र्च कोन थो थिए। साईं, गंदगी जे करे जेको हींअर पाण ॾिठोसीं कोरोना जेका वबा हुई, उन में सभ खां वधीक असांजो वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन बि जेको आहे सो उन जी हुई त सफ़ाई ते ज़ोर ॾियणो आहे। सफ़ाई असांजे मीरपुर ख़ास में बिल्कुल भी ना है। गटरनि जा ढकण खुलिया पिया आहिनि, नालियूं खुलियूं पियूं आहिनि। उनखां अलावा मुद्दे टाइफाइड जा जेके बुखार अचनि था, हेपाटाइटिस, पोलियो जो वायरस असांजे इन गंदगी जे जेको आहे सो जेके गटर खुलियल आहिनि, इनमें पोलियो वायरस की तशख़ीस थी है। ये खंडात का शहर हो चुका है मीरपुर ख़ास, और कोई वली वारिस नहीं है इसका। और बड़े बड़े सियासतदान भी यहाँ के, और पाकिस्तान वज़ीर आज़म मोहम्मद खान जुनैनी से लेके और MP MNA, चाहे वो MQM का हो चाहे म्यूनसिपाल्टी के हों, तमाम के तमाम यहाँ पर मीरपुर ख़ास में आते हैं और जीत के चले जाते हैं। लेकिन कोई भी हमारे इस वक्त शहर का वो हाल है कि गंदगी का ढेर, पानी का ना होना, जगह जगह में पानी, गंदा पानी, और आने जाने वालों के लिए एक बहुत बड़ा मुश्किलात है, जिसकी वजह से मीरपुर ख़ास में जहाँ भी आप देखोगे कचरे के ढेर लगे हुए हैं, अंबार लगे हुए हैं। कोई पुरसाना हाल नहीं है, ना कोई कहने वाला है, कोई ना सुनने वाला है। ज़रूरत की ॻाल्हि आहे त मीरपुर ख़ास इंतज़ामिया के घुर्जे त हितां जी जेकी साफ़ सुथरा लाइ मिलियल रक़म खे यूटिलाइज़ कयो वञे त जीअं हितां जे शहरनि खे साफ़ सुथरो माहौल फराहम थी सघे। कैमरामैन बाबू सां गॾु मोहम्मद उमर दाऊद पोटो, आवाज़ टेलीविज़न मीरपुर ख़ास।